जो टाइम कढी करे प्याल मोहब्बत करण वारा आया न हिते उनजो वरी महिरबानी उनजो पंहिंजो कीमती टाइम कढी करे असांजे हिकिड़े मैसेज ते हेॾो मान मथे कयो असांजो इंशाअल्लाह ईअं मेड़ाका थींदा रहंदा ईअं पंहिंजे जेको आहे प्याल खे तालके दर्जो इंशाअल्लाह असां ॾियारींदासीं वरी महिरबानी तव्हांजी जो पंहिंजो कीमती टाइम कढी करे असांजी हिन महफ़िल में माण्हू रोज़ पेश कयो त हीउ शहर तालके जी हैसियत में अचे ऐं उन लाइ मां इहा तजवीज़ ॾिनो मुंहिंजा क़ाबिल एतिराम वॾा वेठा मां हिकिड़े नंढे ज़हन जी तजवीज़ ॾींदुमि त हीउ जेको असांजो जेको मसइलो थींदो उहो सियासी लेवल ते हल न थींदो हीअ असांखे कोर्ट में वञिणो पवंदो कोर्ट जे थ्रू असांखे हीउ जेको आहे रिलीफ मिली सघे थो असांजो तालको थी सघे थो छो जो असांजी आबादी एतिरी आहे तालके हैसियत रखे थी ऐं उन मां जेकॾहिं आहे त असांजो ज़िलो जेको आहे 8 तालका में बि आहे 8 तालका आहे मीरनि जी बि आहे एग्रीमेंट थियल आहे त ज़िले खे टोड़ींदो न टूमर न कंदा जेकॾहिं असां कोर्ट में वेंदासीं कोर्ट जो फ़ैसिलो उहो सभु कंहिं क़बूल हूंदो जेके इन हाल में वेठल आहिनि सभिनि खे अस्सलाम वालेकुम ऐं जीअं त इहा भाऊ नियाज़ जी सुठी महिनत आहे ऐं कारकर्दगी आहे हालांकि इहो जेको कमु भाऊ नियाज़ कयो आहे उहो हालांकि असांखे करणु घुरिजे छो जो उहो हिकिड़े असांजे तालके जो बि न आहे ऐं उन हेॾो प्रियाले जे लाइ सोचियो आहे ऐं बल्कि इहो असांखे गॾिजाणी रखणु घुरिजे आहे ऐं मां तव्हांखे इहा शइ ज़रूरु चवंदुमि त जीअं साईं जन चयो त कोर्ट में वञणु जेको आहे त सही लॻंदो पर उन सां गॾोगॾु कुझु असांखे कागज़नि जी ज़रूरत पवंदी उहे असांखे सियासी बेस ते ई मिली सघंदा उन में जीअं साईं जुमन शाह आहे या असां आहियूं उस्ताद निसार आहे ग़ुलाम अब्बास या साईं फर्ज जा सभु तक़रीबन दोस्त क़ाबिल आहिनि इन में सभिनि जो जेकॾहिं हथो हथु थींदो त इंशाअल्लाह प्रियाले खे तालके जो दर्जो मिलंदो ऐं असांजो हक़ बि आहे छो जो हिन वक़्तु प्रियालो असांजो टाउन आहे ऐं सुठी आबादी रखे थो जेकॾहिं ड्रिब मेयर छा थिए थो उनखे बि असांजो उन सां कोई बि एतिराज़ न आहे त न थिए लेकिन असांजो हक़ आहे त असांखे बि हक़ मिले उन जे लाइ असां ऐवाननि ताईं आवाज़ु पहुचाईंदासीं ऐं तव्हां सॼे प्रियाले वासियुनि सां बल्कि जेके बि यूसियूं ॿियूं बि प्रियालो में अचनि थियूं उहे सभु गॾिजी करे उन्हनि सां असां बि हर कोरनि ते गॾु हूंदासीं जिते बि हुजे जहिड़े बि इलाइक़े जो हुजे उहो असांजो भाउ आहे जेको असांजे घर खे साफ़ु रखण जी ॻाल्हि कंदो दोस्तनि खे त इहे बि एतिराज़ खैरपुर जो आगू छो थो करे बाबा लाड़काणे जो बि जेकॾहिं असांजे प्रियाले जी हिमायत कंदो त असांजो उहो बि भाउ आहे ऐं मां जसलान मुबारक ॾियां थो भाउ नियाज़ खे जंहिं भाई साहब प्रियालो जे तरफ़ खां असां सभिनी खे गॾियो आहे ऐं अहिड़े काज़ लाइ गॾियो अथई जेको असां सभिनी जी ज़रूरत आहे उहा कहिड़ी बि जमायत हुजे जमियत उलमा इस्लाम हुजे पाकिस्तान फंक्शन मुस्लिम लीग हुजे ऐं सुन्नी तहरीक हुजे शहीद भुट्टो ग्रुप हुजे जिस्कम हुजे पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे असां सभिनी जो बुनियादी हक़ आहे त प्रियालो शरीफ़ इलाही पुराणो आहे ऐं जेकॾहिं तालको खैरपुर में ठहे थो त उन में प्रियाले जो पहिरियों आहे हाणे बदकिस्मती इहा रही आहे त ग्रुप इलाही ठही विया आहिनि मां इलाही ग्रुप इन लाइ लेफ्ट करे चुको आहियां त असांजा जेके नौजवान आहिनि ख़बर न आहे कंहिंजे वर चढ़ियल आहिनि कंहिंजे इशारनि ते हलनि था छा था कनि कंहिं बि इज़त वारे जो बटको लाहींदे देरी कोन लॻनि असां पंहिंजी ज़िंदगी अलमक़दूम नौजवान समाजी तंज़ीम खां वठी अॼु ताईं अहद करे छॾियो आहे त प्रियाले जे हर ज़ात वारे जो हर मज़हब वारे जो हर रंग नस्ल वारे जो भले दुश्मन हुजे मां हुनजो नौकर छो जो प्रियालो मुंहिंजो घरु आहे ऐं पीर साहिब बगारा जन जो हूंदो आहे त जिते ईदगाह ऐं क़ब्रिस्तान हुजे उहो घरु हूंदो रोज़गारनि जे लाइ या कंहिं मजबूरी लाइ गुज़ार आहियूं जो वक़्तनि में वक़्तनि असांखे यादि कंदा आहिनि ऐं अहिड़ा प्रोग्राम तरतीब ॾींदा आहिनि जेके असांजे शहर वारनि खे करणु खपनि पर मीडिया वारा असांखां पोइ खणी था वञनि असां उहे नादानीअ में या सुस्तीअ में सुम्हिया पिया हुआसीं हाणे बि असां सुम्हिया पिया हुआसीं फोन आई या बाबा प्रोग्राम चालू थी वियो आहे पुॼो असां एॾा काहिल ऐं सुस्त आहियूं 5 साल अॻु में मूंखे यादि आया 2 साल 3 साल थींदा साईं जुमन शाह जे सरबराहीअ में मीटिंग थी स्कूल प्राइमरीअ में उते इहो प्रोग्राम उते बि इहा ई ॻाल्हि निकिती त तालके लेवल ते असां ठाहियूं का शइ पोइ हिकिड़ी कमेटी बि ठाहीसीं पर रिज़ल्ट उहो ई मिले अच्छा हाणे भाऊ जन जो ख़्यालु आहे त असां कोर्ट ताईं वञूं उन वक़्तु बि इहो ई ख़्यालु आयो त असां कोर्ट ताईं वञूं पर कोर्ट नाकाफ़ी
कोरट पंहिंजी जॻह ते हुजे उहा सपोर्ट ॾींदी दादा हक़ कंहिंजो आहे पिराले जो आहे या में पंहिंजे पिरालो जे साथियुनि सां गॾु वरिती हुई हिन वक़्तु जेको उन में गैप अची वियो हो ऐं सुस्तीअ जी उहा कोशिशि शिकार थी वई हुई दरअसल उनखे नए सिर रूह फूके करे ऐं उन जे लाइ वरी जदोजहद करणी आहे। उन सिलसिले में मां सिर्फ़ु एतिरो अर्ज़ु रखंदुसि त असां हिते वेठल सभई पंहिंजे इंतहाई वाजिबुल एहतराम वाइस साहब पिरालो जा सरवान मोहतरम नियाज़ सुलगी साहब ऐं स्टेज ते मौजूद शहर जा मुअज़्ज़िज़ीन हज़रात ऐं सामीन इकराम अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी बेहतरीन कावश आहे ऐं कोशिश आहे जे कावश ऐं कोशिश जी तहत अॼु असां हिते गॾु थिया आहियूं। काफ़ी वक़्त खां वठी करे असांजे पिराले जो इहो मसइलो आहे त पिराले खे तालके जो दर्जो ॾियारिजे। जेकी हुकूमतूं असांजे सिंध ते रहियूं आहिनि उन्हनि जा इलेक्शन वग़ैरह जे अंदरि इहे वाइदा ऐं वचन अवां असां सां थियल आहिनि। हर साथी जे गुज़ार आहियूं जो वक़्तनि में वक़्तनि असांखे यादि कंदा आहिनि ऐं अहिड़ा प्रोग्राम बि तरतीब ॾींदा आहिनि जेके असांजे शहर वारनि खे करणु खपनि पर मीडिया वारा असांखां पोइ खणी था वञनि। असां उहे नादानीअ में या सुस्तीअ में सुम्हिया पिया हुआसीं हाणे बि असां सुम्हिया पिया हुआसीं फोन आई ॼण बाबा प्रोग्राम चालू थी वियो आहे पुॼो असां एॾा काहिल ऐं सुस्त आहियूं। 5 साल अॻु में मूंखे यादि आया 2 साल 3 साल थींदा साईं जुमन शाह जे सरबराहीअ में मीटिंग थी स्कूल प्राइमरीअ में उते इहो प्रोग्राम उते बि इहा ई ॻाल्हि निकिती दादा तालके लेवल ते असां ठाहियूं का शइ पोइ हिकिड़ी कमेटी बि ठाहीसीं पर रिज़ल्ट उहो ई निल। अच्छा हाणे भाऊ जन जो ख़्यालु आहे त असां कोरट ताईं वञूं उन वक़्तु बि इहो ई ख़्यालु आयो त असां कोरट ताईं वञूं पर कोरट नाकाफ़ी कोरट पंहिंजी जॻह ते हुजे उहा सपोर्ट ॾींदी दादा हक़ कंहिंजो आहे पिराले जो आहे असां हिक ॿिए जा माना बज़ाहिर त दोस्त ऐं पर अंदर में दुश्मन दोस्तो पिरालो तालुको कॾहिं बि न थी सघंदो जेसिताईं असां हीअं न थींदासीं। हीअ आंगुर आहे न असांजी हीअ आंगुर आहे असांजी जेकॾहिं कंहिंखे बि हणो न त आंगुर भॼी पवंदी पर हीउ ठोशो आहे ख़ुदा खे मुंहिंजो ठोशो थी ॾेखारियो। जेकॾहिं पिरालो तालुको थियो त हिते जजनि जूं ऑफिसूं ठहंदियूं हिते SDM जी ऑफिस ठहंदी हिते मुख़्तियारकार जी ऑफिस ठहंदी पिराले वारनि जे लोकल माण्हुनि खे नौकरियूं मिलंदियूं हर UC टाउन कमेटी थींदी हिते डिग्री कॉलेज थींदी असांजूं न्याणियूं ऐं छोकिरा जेके आहिनि से BSc MA BA करण जे लाइ पीरगोट सकर न रुनंदा। तव्हांखे ख़बर आहे हायर सेकेंडरी ख़तमु थो थिए कल्ह टीम आई आहे असांजे स्कूल में यार कल्ह टीम आई आहे जेके चवंदा त हायर सेकेंडरी स्कूल में असांजा उस्ताद सही नथा पढ़ाइनि ॿारनि जी जेका अटेंडेंस सही न आहे डायरेक्टोरेट ॾांहुं CM जी टीम आई आहे कोरट ताईं इहो पहुतो आहे हायर सेकेंडरी ख़तमु कयो इहे छोकिरा खीरपुर या पीरगोट पढ़नि ऐं उहो असां हिकिड़ी इंशाअल्लाह दरख़्वास्त जेको आहे DC खैरपुर जे लाइ ड्राफ्ट करायूं था पिया जंहिंमें पिरालो जे लाइ प्रोपोज़ल ठाहे पंहिंजो सिंध गवर्नमेंट खे मोकिलण जी हुन में असां रिक्वेस्ट कंदासीं DC खे ऐं उन में ग्राउंड्स ॾींदासीं त पिरालो छाजे करे तालके जो हक़दार आहे। उन में जेको मार्केट आहे असांजी वोटर लिस्ट आहे या जेके कुझु बि शयूं रिक्वायर्ड आहिनि उहे उन में असां मैंशन कंदासीं ऐं सिग्नेचर्स असांजो 1000 थियूं थियनि 1500 थियनि जेके बि नोटेबल शख़्सियत आहिनि पिराले में उहे सिग्नेचर्स उन असां डॉक्यूमेंट सां अटैच करे ऐं DC वटि वेंदासीं सबमिट कराईंदासीं पोइ इंशाअल्लाह असां इन फ्यूचर